अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ॾिसी रहिया धरती टीवी न्यूज़ ऐं आउं रिज़वानी मुर्जो। सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हितां जूं हेडलाइंस। बलोचिस्तान जे इलाइक़े मकरान में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 6 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जे मौजूदगीअ जे इतला ते गुझो ऑपरेशन कयो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो। बलोचिस्तान में अमन अमान जी सूरतहाल ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वई। को बि आमिर या जेल मुंहिंजे पीउ जी मुस्कुराहट नथो खसे सघे। शहीद भुट्टो खां पोइ पहिरीं सिविलियन सदर 1973 जो आइन बहाल कयो ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी शुरूआत कई। मुंहिंजे वालिद CPEC जो बुनियाद रखियो ऐं अञा कुझु करणो आहे। मुंहिंजे अक़लमंद बहादुर ऐं सब्र कंदड़ पीउ खे वाधायूं हुजनि। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो फादर्स डे ते पैगाम। यूक्रेन जी जंग जारी रही त दुनिया ॾुकार सबबि जहनम बणिजी वेंदी। गॾियल क़ौमुनि जे वर्ल्ड फूड प्रोग्राम जो डायरेक्टर डेविड बेसिली चयो आहे त हीअ जंग ॿियनि अंसरनि सां गॾिजी दुनिया लाइ तबाह कंदड़ साबित थी रही आहे। जेकॾहिं हिन बहिरान ते ज़ाब्तो न आंदो वियो त आलमी सतह ते ॾुकार, अदम इस्तेकाम ऐं वॾी पैमाने ते लॾ पलाइण जहिड़नि मसइलनि पैदा थी सघनि था। श्रीलंका ऐं पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि में फ़साद ऐं अदम इस्तेकाम सां आलमी सतह ते वेझे मुस्तक़बिल जी सूरतहाल जो इशारो मिले थो। कंहिंखे खूनी ऐं फ़सादी एहतजाज जी इजाज़त न हूंदी। हुकूमत मुल्क जो मुआशी रुख सही करे रही आहे। सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान जो कूड़ो ऐं मुनाफ़िक़ मुआंडो अवाम सुञाणे थी। साज़िशी बयानियूं दफ़न थियण खां पोइ 25 मई जो भगोड़ो बि पंहिंजी महांगाई ते फितरूं ऐं फ़साद फैलाइण चाहे थो। अवाम कूड़े, मुनाफ़िक़ ऐं चोर जे सॾ ते छो निकिरे? 4 साल पोरियत जे पोरे ऐं अवाम जे मानी गभे जी काल ते इमरान ख़ान छो कोन निकिरे? PTI चेयरमैन इमरान ख़ान जो कराची जे क़ौमी तक NA-240 ते थियल ज़मीनी चूंड कालअदम करार ॾियण ऐं नओं चूंडल शेड्यूल जारी करण जो मुतालबो। संदसि चवणु आहे त NA-240 ते शिफ़ाफ़ चूंड कराइण में इलेक्शन कमीशन जी कारकर्दगी मायूस कंदड़ रही। 8 सैकड़ो टर्न आउट अवाम जो चूंड अमल खां लातालगीअ जो इज़हार आहे। सदर आरिफ अलवी इलेक्शन तरमीम बिल सही करण बिना दे वापसि करे छॾियो। सदर चयो त हू इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं समुझ पार पाकिस्तानियुनि जे वोट वारे हक़ जो हामी रहियो आहे। हुकूमतनि पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट में पैरवी बि करे रहियो आहे। तरमीमी बिल वापसि करण जे बावजूदि उन कानून बणायो। वोटिंग मशीन जे इस्तेमाल सां केतिरा ई मसइला हल थी। वज़ीर आज़म जो जान बचाईंदड़ CPR ट्रेनिंग निसाब में शामिल करण जो फ़ैसिलो शहबाज शरीफ़ तरफ़ां स्ट्रेटेजिक रिफॉर्मर्स जे सरबराह खे फ़ौरी कदम खणण जी हिदायत। सूफ़ी सलमान मूजिबि वज़ीर आज़म क़ौमी सतह ते सिहत जे शोबे में सुधारनि जो प्रोग्राम शुरू करे रहियो आहे। CPR ट्रेनिंग खे स्कूलनि जे निसाब में शामिल कयो वेंदो। उम्मीद आहे त मुआइने वारी टीम जे दौरे खां पोइ पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। FATF जा हदफ़ पूरा करण में समूरी टीम तारीफ़ जी हक़दार आहे। पाकिस्तान 2018 खां 21 ताईं जा एक्शन प्लान्स कामयाबी सां मुकमल कया। प्लान्स जे मुकमल थियण ते FATF जो गॾियल एतिराफ़ क़दर जोॻो आहे। परॾेही मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त FATF पाकिस्तान जे हाकारी क़दमनि खे साराहियो आहे। पाकिस्तान 2 भेरा FATF जे एक्शन प्लान्स ते मुकमल तौरु अमल कयो। पाकिस्तान FATF जे क़दमनि खे मुस्तक़बिल में बि जारी रखंदो। FATF टास्क फोर्स जी पाकिस्तान आमद जे उहा जकनि था। FATF जे क़दमनि सां पाकिस्तान ते सीड़पकारनि जो एतमाद वधंदो। PTI जे MP शबीर कुरैशी खे औरत सां छेड़छाड़ जे इल्ज़ाम में कराची में पुलिस गिरफ़्तार करे वरितो। शबीर कुरैशी जे घर भातियुनि जो चवणु आहे त शबीर कुरैशी फजर जी नमाज़ सां निकितो हो त पुलिस खेसि गिरफ़्तार करे वठी वई।
हालतूं ख़राब थी रहियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट नोटिस वठे पंजाब में 2 असेंबलियुनि जा इजलास थी रहिया आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त हुक्मरान FATF सां मुआहिदे लाइ अमरीका जा पेर पकड़े रहिया आहिनि। वोट खे इज़त ॾियो वारो नारो नवाज़ शरीफ़ जी वापसी जो मुंतज़र आहे। डेरा लायर भरिसां कैदी शाख वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी पुलिस मथां फायरिंग। 2 एहलकार शहीद एहलकारनि में मोहर हसन बहराणी ऐं बाबुल खान कंडराणी शामिल। संदन मर्द ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। सिबी जे इलाइक़े कटमंडी जे नदी में मुसाफ़िर वैन बोर्ड जे वहकरे में लुड़ी वई। 5 ॼणा फोत, 3 ज़ख़्मी। संदन हालत गणती जोगी। वैन में ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर सवार। बारखान एशियानी बाडियानी ट्रैम वारो फिलो थी वियो। डेरा बुगटी ऐं मुसाखेल जे केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। उत्तर ओभर बलोचिस्तान में वधीक बरसातनि जी अकती। DG खान ऐं DI खान सां लाॻापियल बलोचिस्तान जे सरहदी ज़िलनि में फ्लड वार्निंग जारी। कराची में 21 ऐं 22 जून ते आंधारी सां बरसात जी अकती। सखर, लाड़काणू, कश्मीर, शिकारपुर ऐं जैकबाद में बरसात पवंदी। नवाबशाह, दादू, जामशोर ऐं हैदराबाद में मींहं जो इम्कान। कराची में रेंजर्स ऐं CTD जी गॾियल कार्रवाई। 1 दहशतगर्द गिरफ़्तार। नवरस चौरंगी वारे इलाइक़े में कार्रवाई दौरान दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो। CTD मूजिब कार्रवाई दौरान घुरबल दहशतगर्द मोहम्मद इलियास खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार दहशतगर्द जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। जवाबदार इंकशाफ कयो आहे त हुन 2013 में साथियुनि सां गॾिजी शबीर अहमद खे क़त्ल कयो। ऐं जमाल शाह भरिसां पबजो माइनर मथां ठहियल मोरी ज़ुबून थी वई। ॻोठ बुगरो खान रिंद जे रहवासियुनि जो कमज़ोर थी वियल मोरी जी ॿीहर अॾावत लाइ एहतिजाज। शाख मथां नएं सिर मोरी ठाराए इम्कानी हादसे खां बचायो वञे।